मुझा प्यारा भाई अल्लाह तबारक व तआला जल शान सभी के हिदायत नसीब फरमाए। ईमान सजियारे ईमान संभाले। दुनिया में मदीने वाले साईं के तरह की गुलामी नसीब करे। आखिरत में लजपाल नबी की ज़ियारत शफाअत इंशाअल्लाह नसीब करे। प्यारा भैरो मदीने वाले साईं की ज़ात मजलिस दिल पर नबी दीदार मोहम्मद मुस्तफा सुना हबीब मजलिस में बैठा है। एक माण्हू अचे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मन खैरुन नास। या रसूल अल्लाह ॿुधायो त माण्हुनि में सभिनी खां वधीक भलो माण्हू केरु? अज़ीम सवाल, सुभान अल्लाह, कीमती सवाल। या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो तव्हां अल्लाह जा नबी आहियो। असांजा रब ऐं रब आका गस ॿुधाइण वारा अल्लाह सां हिदायत वठी उम्मत खे हिदायत ॾियण वारा। ॿुधायो त तव्हांजी उम्मत में जेकी बि इंसान है मन खैरुन नास सभिनी माण्हुनि में भले में भलो माण्हू केरु? तव्हां खां केरु पुछे त भलो माण्हू केरु आहे? हर कंहिंजी सोच पंहिंजी आहे, फिक्र पंहिंजो आहे, पसंद पंहिंजी आहे। को जो साईं भलो को आहे को सुहिणो हुजे, सूरत सुहिणी हुजे भलो माण्हू। को जो मालदार हुजे, पैसे वारो हुजे, दौलत हुजे, गरीब गुरबा काम हुजे, इहो भलो। को जो फ़कीर हुजे, दुर्वेश हुजे, अलाह हुजे, इहो भलो। हर कंहिंजी सोच पंहिंजी आहे, हर कंहिंजो जवाब पंहिंजो पंहिंजो हूंदो। पर असुल जवाब त उहो अॼु बि मदीने वारे साईं में। मुझे आका फरमायो त मुंहिंजी उम्मत में सभिनी इंसाननि में भले में भलो माण्हू उहो आहे जंहिंमें चार शयूं हुजनि। हाणे हुज़ूर जेको सहाबी वेठा हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान, हज़रत अली, हज़रत तलहा, हज़रत ज़ुबैर, हज़रत बिलाल, कंहिंजे हथ रखनि अधी भलो हक़ हुई। सभिनी खां उम्मत में भला माण्हू इहे हुया जेके साईं जे अॻियां वेठा। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जब के शख्स जो नालो खणण जे बजाए चार खूबियूं ॿुधायूं तां त क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ भलाई जो मियार मुक़ररु कयो। सुभान अल्लाह। साईं जन हिकिड़े ते हथ रखंदा उमर भलो आहे त बसि दंद थी वञे। हिननि जी ख़बर कीअं पए त हिननि खे भलो केरु आहे? सिंध वारा, हिंद वारा, अरब वारा, अजम वारा, इन्हनि में भलो केरु आहे? हुज़ूर जन के शख्स जो
चार कसरतूं ॿुधायूं फरमाए जे ये चार शयूं ॾिसो हथो इंसान इहो सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो कयूं हिन जे लाइ त हर माण्हू खे भलो थियण जे लाइ कोशिश करणी सुभान अल्लाह हर माण्हू पाण खे भलो बनाइण जे लाइ कोशिश करे ये चार खूबियूं पाण में पैदा करे ॾिजे जो भलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो जेकॾहिं हिन मजलिस में मिसाल 500 माण्हू वेठा आहिनि ऐं हर कम में ये चार खूबियूं अची वञे त सभु हिकिड़ो को ॿ को चार को 8 न जे हर कर्मी के अंदर ये चार हाणे ॿुधंदो जंहिंमें अची वञो सभिनी खां भलो माण्हू पहिरें नंबर ते अत्क़ाहुम लिरब्ब अज़्ज़ व जल पंहिंजे परवरदिगार पालणहार अज़्ज़ व जल खां सभिनी खां वधीक ॾिगण वारो अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारो सुभान अल्लाह हर माण्हू आहे जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ सुभान अल्लाह मिठियूं बिरादरियूं ॻंढण वारो बिरादरियूं जोड़ण वारो सुभान अल्लाह ऐं टी वआमुरुहुम बिलमअरूफ ॿियनि खे नेकियुनि चङाईअ जो हुकुम ॾियण वारो सुभान अल्लाह ऐं चौथी ॻाल्हि वअनहाहुम अनिल मुनकर ॿियनि खे बुराइयुनि खां बेफ़रमानियुनि खां गंदाइयुनि खां झलकण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस ये चार खाली जंहिं अची वियो सुभान मुंहिंजो सभिनी खां भलो इंसान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह करे तव्हांखे यादि बीहनि आमीन पहिरियों खुदा जो ख़ौफ़ अल्लाह सां जुड़ण वारो ॿियो रिश्तेदारी में माइटी मिलण वारो टियों नेकियुनि जो उनखे हुकुम ॾियण वारो ऐं चोथों बुराई खां रोकण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहीं सोचो सुभान अल्लाह पहिरीं ॻाल्हि भलाई चङाई उन माण्हू में आहे जेको अल्लाह सुभान अल्लाह सीने में सुभान अल्लाह माण्हू जे मेड़ में आहे या अकेलो आहे दिल में अल्लाह अल्लाह ॿुधो जॾहिं कंहिंजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ अची वञे वो गुनाह जो वेझो न वञी सघे वो चोरी न कंदो जंहिंजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो ज़िना न कंदो शराब न पीअंदो नशो न कंदो भंग न पीअंदो पर रंग न थकींदो जुर्म न कंदो कंहिंजो हक़ न खाईंदो कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कंदो ओड़े पाड़े वारनि खे अज़ियत या ईज़ा न पहुचाईंदो जंहिंजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ अची वञे उनजे ज़िंदगी जो रंग ढंग उथणी वेहणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत काबुल अहबार खां पुछियो काबुल अहबार इहो तौरात जो आलिम हुयो ज़बूर जो आलिम हुयो इंजील जो आलिम हुयो वरी सोना हबीब जो मदीने आया त सरकार खे कलमो पढ़ी वरी क़ुरान जो आलिम यानी चेनी आसमानी किताबनि जो आलिम हुयो नालो छा काबुल अहबार उन खां उमर साईं पुछियो त ए काब तो तौरात पढ़ियो आहे तो ज़बूर पढ़ियो आहे तो इंजील पढ़ियो आहे तो क़ुरान पढ़ियो आहे ॿुधाए त ख़ुदा जो ख़ौफ़ छा
सरकार फरमायो तो उमर खुदा जो खौफ इहो आहे जीअं को माण्हू कंडन वारी ज़मीन ते हलंदो आहे कंडन वारी धरती ते हलंदो आहे त पेर संभाले रखंदो सुभान अल्लाह मदा पेर में कंडो रखे मदा काई कंडे में पासे कोई मदा कमीज़ पासे कोई मदा कंडो लगी कोई फूके फूके कदम सोचे समझी लिखर करे सुभान अल्लाह बस की वना ये अल्लाह ने मता एड़ो कम कया जे में रुसी न रात जे एड़ो कम न कया तो अल्लाह के न तो से के न तो पूछे के तो ते शायद गला न है पर सकवा जने यो तसव्वुर माण्हू जे दिल में अची वञे न खुदा जाने उनजी ज़िंदगी जो रंग ढंग बदली अल्लाह जो खौफ न आहे त यो इंसान जे सूरत में जानवर आहे दरिंदो आहे वठी आहे जे कुतो भौंकदो आहे कुतो छितो थींदो आहे माण्हुनि खे खाईंदो आहे जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ न आहे वो ये जानवर वारो आहे शींहं चीतो भाईंदो चीरींदो माण्हुनि खे ईज़ाईंदो जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ न आहे न उनजी ज़िंदगी जानवर खां बि बदतर हूंदी आहे बुरी ज़िंदगी हूंदी आहे पर जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ अची वञे इंसान सचो इंसान अल्लाह बल्कि जेतिरो अल्लाह जो खौफ अची वञे ओतिरो इहो अल्लाह जो वली बणी सुभान अल्लाह इनमा इंशाअल्लाह मिन के बाद ही उलमा अल्लाह जे पावन मां सभिनी खां जेके वॾा आलिम आहिनि उहे चवनि जेके अल्लाह खां वधीक आलिम उहो वली उहो दुर्वेश उहो बुज़ुर्ग उहो बड़ो उहो अल्लाह वटि प्यारो उहो जंहिंजे दिल में अल्लाह जो सुभान अल्लाह हा यार हा सुभान अल्लाह सल्लल्लाहु मर्द औरत के करीब आयो त माई
बादशाह को छोटी तो पैसा मिल जाए जी हारून रशीद मां पर्देदार न्याणी आया अल्लाह का टिकट वाली आया जिंदगी में कदे जिना आज मजबूरी के तो बता दुआ पर तुम्हें खुदा जो खौफ नहीं तो मुझे मजबूरी जो गलत फायदों में चले मुझे बुराई के राह आमद कर दी और रोहिन जे रसी अजने बुराई करे जान फैसले वालों पे आरो चढ़वा अदालत वालों पे आरो चढ़वा जब इंसान अपने मालिक ने क्या पेश सीधा सरे सरे बचा और मासी तुम प्यारे अब्बास का मालिक क्यों जवाब जिनमल मारी अटके पई रोए पई अखियुनि में कोड़ा करे पई उनजी कैफियत ॾिसी उनजी हालत ॾिसी बादशाह के ज़मीर मलामत कई ओ हारून रशीद तुझी जिंदगी गुनाह में गुजरी वो निहार वो औरता पर के रो पजे अल्लाह तुम्हें शर्म न होती दुनिया की जो मजबूरी जो गलत फायदों से बची उन्हीं में हारून रशीद बादशाह के अखियों में एक कोड़ा चीरा रोई गई ना तक कमटी को मुझे अम्मा मुझे तेरे मां सच्ची दिल से तो बता है जो क्या भाई ये रोना तो क्या भाई इजाजत में मुझा दोस्तों अल्लाह ने कुरान फरमायो कहने को कहतेगा वो अम्मा मन खाफ अल्लाह ने सामू पीण जे खौफ का ॾिनो त मां अल्लाह खे पेश थींदुसि पंहिंजे मालिक जे घर कहिड़ो जवाब ॾींदुसि कहिड़ो पंहिंजे नफ़्स खे ख्वाहिश खां रोकई गुनाह खां पाण खे बची अल्लाह तो हैरान करे इन्हीं जाए जन्नत दुनिया में जो जन्नत बेहतरी खुशखबरी है अल्लाह ने खौफ में टिकी वजो पान के गुनाह का तो बचाए यो जन्नती आ अल्लाह वसतु मालिक कहीं वो दिलाओ सब दर्शन मारोला जने असां पंहिंजे मालिक जे तकबीर ही नाज़ ऐसे पर के जो कुछ कने इहो तसव्वुर कयो जे मोहम्मद अरबी जो कलम पढ़ियो आहे जे ईमान दुआ वो ले आओ की दो सुने के पेश खुदा को गुण न्याणे थे
सॼे नबी जे जवाब कयो सरजूं सईद मुझे आदन पासे ईंदो हाल नसीब मीर मयारू ईंदो सोन सनाई थींदो दिलत मजारा चांदी हो है फुटे हालते है बेटी असमानी फुटे हालते है बेटी असमानी कीन कपड़ों जोड़ में जेयूं बुगती पानी हो है फुटे हालते है बेटी अमल कयो तमे कासे अमल कयो तमे कासे लाख कयाम छाते कंदो खड़ से नियत कासे चवंद सिनाने काशे चवंद सिनाने काशे ओ चीज़न तुम्हें काली हो है मुझे हालते है बेटी असमानी यो माण्हू वहशी परिंदो बणिजी वेंदो आहे पर हक़ खाईंदो उनखे परवाह ई न चोरियूं करे ज़िनाऊं करे नशा करे भॻू पीए ग़रीबनि खे हिंसाए ॾुखाए माण्हू मारे छॾे क़त्ल करे छॾे उनखे परवाह ई न हूंदी आहे छो त दिलि में
अल्लाह हिकिड़े माण्हू तोखे 5 रुपया ॾिना उनजो हक़ आहे न मोटाए ॾी वरी फोन बि न खणी बेशर्मी जी का हद थींदी आहे हुन तोसां एहसान कयो तोखे 5 रुपया ॾिनई तुंहिंजी ॾुखियाई वक़्त में मदद कई हाणे तोखे घुरे जो त तूं उन सां वरंदी बि नथो नी भई जेकॾहिं तो वटि न आहे त फाटो पढ़ो बाबा पोज़ीशन न आहे केॾी बेशर्मी आहे जो पाणो हक़ खाई वञी बेटा हिते खाई ॾिजे पर वाहे जो पहाड़ जेका ज़रे ज़रे नहीं बराई बनी ते कब्जो बराई प्लाट ते कब्जो बराबर हक़ खाई वे को खौफ न आहे न मौत याद आहे न आख़िरत याद आहे न क़ब्र क़यामत याद आहे तो बेटा पहिरीं ॻाल्हि इहा जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ थी वञे अत्काहुम अज़्ज़ व जल जेको अल्लाह जी ज़ात खां टिकण वारो आहे साईं फरमाईंदा मुंहिंजी उम्मत में भले में भलो सुभान अल्लाह हा यार हा ऐं ॿी ख़ूबी आहे उहो भलो माण्हू आहे जेको मिटियूं जोड़ींदो सुभान अल्लाह रिश्ता जोड़ींदो आहे सुभान अल्लाह बराबरियूं ॻंढींदो आहे हू छिननि थियूं न छिन सुभान हू अल्लाह जोड़नि थियूं जोड़ सुभान अल्लाह बरादरी में जेको माण्हू मिटरी ॻंढे थो बरादरी जोड़े थो साईं फरमाइनि था उनजी अल्लाह ताला इज़त वधाईंदो उनजे माल में बरकत विझंदो उनजे उम्र में बरकत सुभान अल्लाह बरादरी जोड़नि सुभान अल्लाह ग़रीब आहे उन रिश्तो नथो करे ग़रीब आहे मां वॾेरो आहियां मां अमीर आहियां मां पैसे वारो आहियां मुंहिंजो बंगलो आहे हिन मिसकीन भाउ सां मां थी कयां साईं फरमाईंदा क़यामत जे निशानियुनि मां इहा निशानी आहे जो ग़रीब सौट हूंदी उन सां माइटी न कंदो अमीर दौलतमंद औरत ॾिसी उन सां माइटी वक़्तु आहे इहो ॾिसो था इहो माजरा अखियुनि सां नज़र अचे थी इहा क़यामत जी निशानी भाउ नथो वणे भेण नथी वणे ॿियो त चयो पर पंहिंजे पीउ सां ॻाल्हि ॿोल नथो करे 5 रुपया छा थिया दिमाग़ ख़राब थी वियो पुराणो पीउ वीचारो बीमार आहे उनजो इलाज तूं न कराईंदे ॿियो केरु कराईंदो उनजी संभाल तूं न लहंदे ॿियो केरु लहंदो पुराणी मां ॿुढड़ी जे पाले निभाए तोखे जवान कयो अॼु अमल तोखे नथी वणे सरकार फरमायो त जेको पंहिंजे पीउ माउ सां नाजाइज़ी पीउ माउ सां नाइंसाफ़ी पीउ माउ सां ज़ुल्म थो करे उनखे सज़ा मिलंदी हिते मिलंदी जल्दी मिलंदी बिना देर जे रब चोर खे बि सज़ा ॾींदो ज़ानी खे सज़ा ॾींदो शराबी खे सज़ा ॾींदो हरामखोर खे सज़ा ॾींदो राशि खे सज़ा ॾींदो पर हाणे देर सां आख़िरत में हिते रब जी मर्ज़ी आहे पर पीउ माउ जे बेफ़रमान खे बिना देर जे दुनिया में जल्दी जल्दी भाइरो तव्हां टोड़ण वारा न हुजो तव्हां जोड़ण वारा छा इहा ॻाल्हि तव्हां क़बूल आहे हू चवंदई तूं बचो हू चवंदई तूं बचो बाता बराए अग अगराई जो करे सता सो खाए पलव में पाए हजो कीने मारो कीन की नज़र में कीनो आहे न कुझु न कराई कुझु न हासिल कर तूं कीने वारो न थी तूं कुफत वारो न थी तूं कूड़ वारो न थी तूं इख़लाक़ वारो ॻंढण वारो
जोड़ने वालों, मिलाने वालों, सुनने वालों, अमन वालों। शास्त्रमा जी ने कहा बिल्कुल करता हूँ। मुझे आका फरमायो मुझे उम्मत जो भले ने भलो मानो ॿी ख़ूबियूं दिया है जो मिठियूं माइटियूं बरातियूं गॾु थींदो आहे छिनण वारनि खे बि जोड़ींदो आहे भलो इंसानु ऐं अंतरीब इहो ॻंढण वारो जेको आहे न अंतरीब अल्लाह हिनखे पंहिंजे क़ौम में कबीले में बिरादरी में इज़त में मथे कयो इनखे माल में मथे कयो इनजी उमिरि खे अल्लाह वधाईंदो हालांकि उमिरि जेका लिखिजी वई आहे न लफ़्ज़ में लिखी पई आहे जफ़ल कलम बिमा अंतला जो थियणो आहे उहो लिखिजी वियो कलम सुकी वियो जेको लिखिजी वियो सो लिखिजी वियो पर पीउ माउ सां भलाई कर मिठियूं बिरादरियूं जोड़ तुंहिंजी लिखियल तकदीर खे प्रभु ॾिस इहा ॿी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई जवाब ॾियो इन ॻाल्हि ते अमल कंदो ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजे आका फरमायो त मुंहिंजी उम्मत जे भले में भले माण्हू जी ॿी निशानी आहे ॿियनि खे नेकी जी ॻाल्हि चवी सुठी ॻाल्हि कंहिंखे बुराई खां रोकणी तुंहिंजी ज़ाल नमाज़ नथी पढ़े चईसि न नमाज़ पढ़ पुट तुंहिंजो नमाज़ नथो पढ़े चईसि न बच्चा नमाज़ पढ़ नथो मञे वरी चवीसि नथो पढ़े वरी चवीसि रोज़ चवीसि पत्थर सकता न पत्थर पर ये थोड़ो थोड़ो किरी पत्थर में सोरा पत्थर में भी सोरा केवी तो पियो जो अगर हो तो मुसलमान है ना आखिर तो बोले ना मुसलमान अगर न मने सुभाने मने तो वही मने तो बता के न मने तो खेता जो मिले तो ना तू तो भलो इंसान है सुभान अल्लाह हां यार हां बुराई तो करे उनके रोक भाई सुठो तो ना भाई चलो तो ना न तो मने वरी चली वरी न तो मने अन्या चाहिए सुभान अल्लाह चारिय जो चयो करे भग न आयां तने सायो जने हानी संदो हुन जो जाई थी चवंदो नथो वञे त पोइ उनजो नसीब हां के ज़िद्दी हठ धर्म हठीला हूंदा आहिनि पर तुंहिंजी डूबी आहे त नेकी जी ॻाल्हि चवंदो रह बुराई न रोकी मतो आई मच्छर थुलो थियो थुनाणी जा तो मिठी मिठी अच्छा ते पाणी कुना बीहण सुभान अल्लाह तो मिठी अच्छा ते पाणी कुना बीहण सुभान अल्लाह बिठा ही दुनिया जा मज़ा दुनिया जा ऐश इशरत आम सदाई न रहंदा ओ न्यारो ही तो जो इज़राइल जा हथ की चीज़ दुनिया छॾण ज़रूरी आहे कंहिंखे बि हिते सदाई रहण कोन ॾिनो वियो आहे हेॾी वेठा आहियूं मां पहिरीं परिराम चाहे जेके वेठा आहियूं 15 साल 20 साल 50 साल हिकिड़ो बि न हूंदो वरी ॿी ख़तमु मस्जिद साॻी हूंदी ज़मीन साॻी हूंदी सिज साॻो चंड साॻो धरती साॻी तूं न हूंदे मां न हूंदुमि जे ॻोठ में तूं रहियो पियो ई न इन ॻोठ में खोड़ अहिड़ा जेके ॿाहूं ॾोॾे हलंदा चवंदा असां सदाई रहंदासीं अॼु वञी ॾिस त मिटीअ में
वो जेके सोनियूं सोनियूं अखियूं हुयूं न जन में सुरमा कजर पाए हलंदा अखियुनि में किवियुनि में वाकोड़नि जा काफ़िला था कख बदन खे ॾिसंदा अॼु उन्हनि जो जिस्म मिटीअ में पैमार थी वियो हली क़ब्रुनि जो ॾिसो हाल सजण हली क़ब्रुनि जो ॾिसो हाल सजण वॾी भोरा थियूं पैमार सजण हली क़ब्रुनि जो जो आया भुलियो के अनबिया के काल सजण कभी जो हलो या त मूंखे ॿुधाए मस्जिद में कसम खणी त तूं मरंदे ई पुर सदाईं जे ॿुधायो कहिड़ो जज़ो सदाईं जे सभिनी खे मरणो मौत ते कंहिंखे यकीन आहे बंदे खणणो सभिनी खे पता ॿुधाए त पंहिंजे आख़िरत जे लाइ छा ठाहे छा तयारु कयो ॿियनि खे चङाई जी ॻाल्हि चओ आमुरहुम बिलमारूफ व अनहाहुम अनिल मुनकर मुंहिंजी उम्मत में भलो इंसान उहो आहे जेको नेकी जो हुकुम ॾींदो आहे बुराइयुनि खां रोकींदो ऐं हबीब करीम फरमाते या अय्युहन्नास मुरू बिलमारूफ वनहाउ अनिल मुनकर ए इंसानो ॿियनि खे चङियूं ॻाल्हियूं चओ ॿियनि खे बुराइयुनि खां रोकियो قبل ان تدعوا الله فلا يستجيب لكم जेकॾहिं तव्हां इहे कम छॾे ॾींदो यानी कंहिंखे चङाई न चवंदो कंहिंखे बुराई खां न रोकींदो त पोइ छा थींदो जो अल्लाह तव्हां सां रुसी अल्लाह तव्हां सां गावड़जी पवंदो पोइ तव्हां अल्लाह खां दुआ घुरंदो रब तव्हांजी दुआ क़बूल कंदो पोइ तव्हां अल्लाह खां दुआ करो अर्ज करो तक़ुल्लाह फला यस्तजीब लकुम तो अल्लाह का दुआ करो रब तव्हांजी दुआ क़बूल न कंदो दुआ तव्हांजी तॾहिं क़बूल थींदी जॾहिं ॿियनि खे ख़ैर क़ाइम कंदो ॿियनि खे चङाई चवंदो बुराई खां रोकींदो हाणे चवंदोसीं मां को मौलवी थोरी आहियां ॿियनि खे वञी नसीहत कयो मां तव्हांजो ख़लीफ़ो थोरी आहियां तव्हां सभु ख़लीफ़ा आहियो सब बोलिए अन्नी वलो आया साईं फरमाइनि हिकिड़ी आयत मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि पहुती आहे त हिकिड़ी आयत आहे चयो इहा ॿियनि खे पहुचे साल सां वियो उनखे चङी ॻाल्हि चओ बचनि सां वियो रोज़ानो घर में 5 मिंट रोज़ कढंदा कयो पुट धीउ ज़ाल उन्हनि खे वेहारे उन्हनि खे नसीहत कंदा पर तव्हां नथा करे सघो मोबाइल त हर कंहिं वटि आहिनि तकलीफ़ूं आहिनि न तव्हां हिन फ़क़ीर जी तकलीफ़ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए व्हाट्सएप जा ग्रुप ठहियल आहिनि फ़क़ीरनि जा सुभान अल्लाह रोज़ उन में इहे क्लिपूं मोकिलींदा आहिनि छॾींदा आहिनि तव्हां उन्हनि में शामिल थी वञो रोज़ ख़ुदि बि ॿुधो ॿियनि खे ॿुधायो ईमान ताज़ो थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿियनि खे नेकी जी ॻाल्हि चओ ॿियनि खे बुराई खां रोकियो मुंहिंजा किताब अथव हर किताब में नसीहत सुभान अल्लाह गीता जो किताब आहे दिले ख़ुदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो ऐं हिकिड़ो सुफ़ो रोज़ानो घर वारनि खे पढ़ी ॾियो सुभान अल्लाह
हिकिड़ो माण्हू पियो चए सही तव्हांजो किताब घर ई घर वारा बाक़ी सां ज़िंदगी उहो मूं वटि आहे उन में घर में को बोर्ड लॻायो अथव कारो बोर्ड चाक हिकिड़ी नसीहत उन में जो रोज़ उन बोर्ड ते लिखी छॾींदो आहियां वो घर वारे खे चवंदो आहियां पढ़ो अॼु सबक़ आहे हिनजे अमल सुभान अल्लाह जैसे रोज़ हिकिड़ी नसीहत लिखंदो आहियां असांजे घर में तब्दीली अची वई आहे गुनाहनि जा रस्ता रुकिजी विया आहिनि नेकी जा रस्ता पूछो त कहिड़ो नओं किताब आयो आहे स्टार आयो मां पूछो त कहिड़ो नओं किताब आहे वठो ऐं पाण पढ़ो बचनि खे पढ़ी ॿुधायो ऐं कंहिं दोस्त खे तोहफ़े में साईं जो नओं किताब दिले ॿुधायो हे वॾो आहे मां वाला हे नंढड़ो आहे हम जिन्स परस अला हे तोहफ़ो अथई हे मां पंहिंजे दिलबर साईं जी इहो अमर बिल मारूफ में शामिल इहो नही अनिल मुनकर में शामिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह बच्चा कम तो के नसीब थी विया न तो दुनिया जो भलो इंसान खुश नसीब इंसान सुभान अल्लाह मां सबक के वरी भेरो तो ॾियां सुभान अल्लाह उस्ताद सबक पक्को कराइण दिल में अल्लाह जो खौफ ये नंबर थे बरादरी जोड़बी रिश्तेदार रहनी माइटी गंढनी सुभान अल्लाह के नंबर थे नेकन की गाल दिल के बुधाए भी नेकन में वमर करो चौथे नंबर थे बुराई का रोकण एक ने ये चार कम के नसीब थी गया मां समझ तो सादे आबाद बात है जो अजर सवाब इसरार की और की बेसाब उनकी कब्र के जन्नत जो बागी जो बड़ा इन सारी जमात के राजी थी असांजे दिलनि में पंहिंजो ख़ौफ नसीब असांखे सिलत करनी जी तौफ़ीक़ ॾिए ॿियनि खे नेकी जो अमल करण जी सख़्त मुंहिंजा मौला असांखे ॿियनि खे बुराई खां रोकण जी तौफ़ीक़ उन रिश्ते ते हलाल जेको रस्तो तुंहिंजे नबी सेखारियो मदीने वाले साईं जो फर्मा बरदार कर सोने नबी के दर की सच्ची गुलामी नसीब कर बुराइयों का बचा बेफरमानियों का बचा सोने सरदार की सुन्नत हज की तौफीक मुझे मौला कोई कबूतरा जिसने पूरा सीन हबीब रसूल मौला है सारी जमात के मदीना आलिया की हाजिरी सोने हबीब के दर की हाजिरी नसीब मुझे मालिक अज के करीब की मुसीबत के सके अमल की असके नाफरमानी के हुक्म का बचा बदअमानी का बचा या मौला मेरे माजी के नमाजी बना कामिल के सारे बना पूरी सोबत का बचा या अल्लाह की उम्र का बचा शादी रोजी अता कर दिल हुआ दे या मौला शादी रोजी अता कर लेकिन बेरोजगार है उनके शादी रोजी अता लेकिन परेशान है मालिक परेशान या मौला इन आसमानी की क़यामत नहीं बस दरिया बाब इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सल्लल्लाहु व सल्लिम व बारिक